हिते तू अकेली नाही गुलपरी जैसा जुल्म कयो तो वने। हिते तो सा गड मां भी आया आई अम्मा सा भी। भाग बेवकूफ करे सघूं था पर मां बेवकूफ थियण वारो न आहियां। ॿियो ख़ैर आहे न उन जेके बि तव्हांखे पैसा ॾिना आहिनि मां हिकु हिकु रुपए जो तव्हांखां हिसाब वठंदुसि। सलर तू हिते ही भी मां घरां थी अचां थो। तू ॿिन्ही तरफ़ खां नज़र रखजांइ। जेकॾहिं का बि हरकत ॾिसी न सिर्फ़ सीटी हटजांइ ऐं जेकॾहिं फायरिंग थिए या ॿी का हरकत ॾिसी त तू फायर न कजांइ बल्कि हितां निकिरी वञी पाण ठिकाणे ते पहुचजांइ। मां उते पाणे पहुची वेंदुसि। इहा त असांखे बि ख़बर हुई त केस कूड़ो आहे। मंसूर बाबा खे फासाइण में मीर शाहनवाज़ जो हथ आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ॾिसी रहिया आहियो अब्दुल्ला जी ईंदड़ क़िस्त में तव्हां ॾिसंदव त सोडल पंहिंजे घर वापसी ईंदो ऐं मुराद जे भाउ खे रज़न वारा बेदर्दीअ सां मारींदा। रज़न पंहिंजे भाउ जो प्लान कंदो। उनखां पोइ तव्हां ऐं मुराद खे सोडल हथ अची वेंदो। सोडल खां